रवादारी कमेटी के अगवाणन पारां तकरारी केनालनि के दावत खिलाफ जाम शुरू का अलमंजर ताईं रैली कढी वई ऐं अलमंजर वटां सिंधु दरिया के भेटा पेश कई वई। सिंधु नवाज़ घांगरो, आलिया बख्शल, मारविया वाण ऐं ॿियनि पारां दरिया के गुलनि ऐं गीतनि जी भेटा पेश कई वई। पंहिंजी जा जंग जारी साथींदी नेट सो भारी मरी वेंदा मिड़ई मारी सची सुरहाण में मिलबो रतिया लालाण में मिलबो मिठिया मांडाण में मिलबो सची सुरहाण में मिलबो वठी हर हर जन्म वरबो वठी हर हर जन्म वरबो मिठा मेहराण में मिलबो। अगवाणन टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 23 नवंबर ते रवादारी मार्च ऐं दरिया बचायो रैली जे सिलसिले में अॼु दरिया ते पहुता आहियूं। सिंधु दरिया ते को बि नओं केनाल ठाहिण न ॾींदासीं। दरिया के बेटा ॾियण आया हूं जो सिंधु दरिया असांजो पालणहार आहे। सिंधु दरिया हिन सिंध धरतीअ खे ठाहींदड़ आहे सदियुनि जी हिकिड़े तसलसल सां। हूअं ई सिंधु दरिया जी हालत ॾिसो था त हेठि डेल्टा ताईं पाणी नथो वञे, पुछड़ीअ ताईं पाणी दरिया जो कोन थो पुॼे। हूअं ई खोट आहे, रहंदो ई 6 वॾा केनाल ठाहे त सिंधुअ खे सुकाइण चाहिनि था। सिंधुअ सां दरिया सां जुड़ियल ख़ुदि दरिया जेको इवन इंडिया बि हिकु पंहिंजे दरिया खे ज़िंदा जीवत जा हक़ ॾिना आहिनि, छो जो दरिया सां पाणीअ सां पूरो जीवत जुड़ियल आहे। सो असां अॼु दरिया खे भेटा ॾियण आया आहियूं ऐं वचन करण आया आहियूं। ही सिंधी आवाम जेके पालींदड़ ही दरिया आहे, उहो आवाम हिन सां वचन करण आई आहे त सिंधु दरिया खे सुकण न ॾींदासीं। इहो सिंधुअ ते धाड़ा नामंज़ूर, मुमकिन ई न आहे ही केनाल ठाहे सघनि, असां केनाल न ठाहिण ॾींदासीं। अगवाणनि अपील कई त सिंध वासियुनि खे 23 नवंबर ते लखनि जी तादाद में गॾु थी इहो पैगाम ॾियणु घुरिजे त दरिया बचाइण लाइ असां सभु मुतहिद आहियूं ऐं कंहिंखे बि पाणी ते धाड़ो हणणु न ॾींदासीं।